पेरों सब भर कोमा यो अला तो पेरे जी दोस्तों, असां जमाली ॻोठ जे उन इलाइक़े में वेठा आहियूं जिते इहो काल अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते हिकिड़े बेगुनाह नौजवान खे रस्ते वेंदे गोलियुनि जो खाज बणायो वियो आहे। जेतोणीकि इन मामले बाबति पुलिस पंहिंजी जांच शुरू कई आहे, पर अञा ताईं हिन बेगुनाह क़त्ल जा सबब साम्हूं न आहिनि अची सघिया। त इन वाक़े बाबति जेतोणीकि DIG ऐं SSP ईस्ट साहब जेके आहिनि तारुक में अची विया आहिनि, उन खां पोइ SHO सोराब ॻोठ महबूब इलाही साहब, SIO सोराब ॻोठ पंवर साहब पंहिंजी नफ़री सां गॾु हिते पहुता आहिनि, जंहिं वारसनि सां मुलाक़ात बि कई आहे ऐं जांच बि शुरू कई आहे। गॾोगॾु इहा ख़ातिरी बि कराई आहे त भल जवाबदार केतिरा बि बाअसर छो न हुजनि, उहे ज़रूरु गिरफ़्तार थींदा ऐं गिरफ़्तार थियण बि घुरिजनि। पर हिते जेके बाबर मीराली शहीद जा वारिस आहिनि, उन्हनि जो इहो चवणु आहे त काल इहो वाक़ियो पेश आयो आहे, पर पुलिस 24 कलाक गुज़रण बावजूदि जेका तकड़ी कार्रवाई करणु घुरिजे लाॻापियल पुलिस खे, उहो वारसनि जी हिकिड़ी ॻणती आहे त पुलिस उहो किरदारु अदा नाहे कयो, जंहिं सबबु कातिल जेके आहिनि वारदात खां पोइ आसानी सां फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। हीउ इलाइक़ो जमाली ॻोठ जो ॻच आबादी वारो इलाइक़ो आहे, जिते मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि माण्हू रहनि पिया। असां कंहिं बि ज़ात या ॿोली जे ख़िलाफ़ु हरगिज़ न आहियूं, पर कातिल जी न का ज़बान आहे, न मज़हब आहे, न ॿोली आहे, न रंग आहे, न नसल आहे। इन जे लाइ कातिल भर को सिंधी बि छो न हुजे, उनखे असां एज़ अ कातिल ई कोठींदासीं। बदकिस्मती सां कराची में जेके बि सिंधियुनि जा क़त्ल थिया आहिनि, इरशाद रांझाणी खां वेंदे जावेद भट्टी ताईं ऐं जावेद भट्टी खां वेंदे उस्मान मल्ला शहीद ताईं, जेके बि उन्हनि जे बेगुनाह खून में पेरा ऐं रत सां रंगियल हथ आहिनि, उहे बदकिस्मती सां पश्तून ॻाल्हाईंदड़ आहिनि। ऐं हिन वाक़े में बि अफ़सोस सां चवणो पए थो त जेके कातिल आहिनि, उहे बकौल वारसनि जे पुलिस जे या जेको FIR जो मतन आहे, उहे बि इलाइक़ा गैर सां तालुक़ु रखंदड़, वाना वज़ीरिस्तान सां तालुक़ु रखंदड़ उहे कातिल आहिनि। ऐं हिते ॿिया पश्तून आहिनि, असांजा ॿाहिरि आहिनि। जीअं हिते मूंसां दोस्त वेठो आहे, PTI जी नुमाइंदगी करे थो नदीम। हिन इलाइक़े जो MP जेको आहे, उनखे वोट बि जेके आहिनि पख्तूननि ॾिना आहिनि, सिंधियुनि ॾिना आहिनि, बलोचनि, सिराइकिन, गिलगितिन, कश्मीरिन ॾिना आहिनि, पंजाबिन ॾिना आहिनि, उर्दू स्पीकिंग ॾिना आहिनि। असांजी कंहिं ज़बान सां का नफ़रत न आहे। पख्तून बि हिते दुआ करणु आहिनि हिन बाबर जे वालिद साहब सां। पाड़े वारनि बि ॾुख वंडियो आहे, पर कातिल खे कातिल चवणो पवंदो, उनजी ज़बान कहिड़ी बि हुजे। दहशतगर्द खे दहशतगर्द कोठणो पवंदो, जेसि ताईं असां इहो फ़र्क़ु ख़तमु न कंदासीं ऐं ज़बान जी बुनियाद ते कातिल खे स्पेर करणु ऐं मक़तूल सां नफ़रत करणु, छाकाणि त सिंधी आहे। इहो ई सबबु आहे त पुलिस 24 कलाक न पहुती, हिकिड़ो जानवर कुसिजी वियो। सिंधी माण्हू जो शहर कराची में क़त्ल पुलिस जे कननि ते जुई बि न चुरंदी। हीउ सुबुह मां उथियो आहियां, वहीद हकड़े साहब जा WhatsApp ते मूंखे मैसेजिस आयल हुया, टीम मुश्ताक सरकी जे 15 खां 20 दोस्तनि जा मैसेजिस आयल हुया। ऐं उन खां पोइ मूं DIG ईस्ट साहब साकिब इस्माइल मेमन साहब सां ॻाल्हि ॿोल कई, SSP ईस्ट जनाब साजिद सदोज़ई साहब सां राब्तो करे उनखे आगाह कयो। ऐं जंहिंखां पोइ जेका हेठी मशीनरी आहे पुलिस जी, उहा तारुक में बि आई आहे। असांजे पहुचण खां अॻु, छाकाणि त मूं पोस्ट रखी त मां हिते पहुचां पियो, हुनजे पहुचण खां अॻु असांखां तॾहिं ते SHO साहब बि आहे, SIO साहब बि आहे, हिननि जी नफ़री बि आहे ऐं मालिकनि सां हिननि मुलाक़ात बि कई आहे। पर ज़ाहिरी तौर ते ईद जो मौक़ो आहे, मीटिंग्स बि आहिनि, के मजबूरियूं पुलिस जूं हूंदियूं। असां पुलिस खे को टफ टाइम नथा ॾियणु चाहियूं, पर मेरिट ते जाइज़ मदद जेका हिननि जो हक़ आहे, हिन जो पीरसन वालिद असां सां वेठो आहे, उहो लुड़क नथो रोके सघे पंहिंजा बेगुनाह माण्हू खे कंहिं बि इल्ज़ाम हेठि बेगुनाह शहीद करणु, यानी घिटनि में चोरान ते चोरंगनि ते पंहिंजी अदालत पाण लॻाइणु, इहा कंहिं बि रीत ॻाल्हि बर्दाश्त न कबी।
जेकॾहिं कंहिंसां को मसइलो हुयो बि बाबर मीराली जो, कंहिं पठाण सां कंहिं पख्तून सां ज़ाती को झेड़ो बि हुयो, त अदालतूं आहिनि, कोर्टूं आहिनि, पुलिस आहिनि, लाॻापियल इदारा आहिनि, पाड़े जा चङा मुड़ुस आहिनि, उन जा वारिस आहिनि वॾा, का दाह का फरियाद थींदी आहे न की स्पाट ते पहुची 5 गोलियूं दिमाग़ में हणण, याने नफ़रत ऐं दहशत वहशत जी इंतहा पसंदी आई आहे, त इहा कंहिं बि रीत कबूल न कंदासीं। और जमाली गोठ में पहुंचकर इस मकतूल के वालिद और भाइयों के पास पहुंचने का मकसद ये है कि किसी सिंधी से अगर किसी पख्तून को कोई शिकायत है तो आपके बड़े भी मौजूद हैं, बुजुर्ग भी मौजूद हैं, इनके बड़े भी मौजूद हैं। अगरचे आपने चौराहों पर आपके पास असला है, वाना वजीरिस्तान का, आपने यहाँ अदालत लगानी है, इलाका गैर बनाना है कराची को, तो ये अगर आग फैली तो कोई नहीं रोक सकेगा। ये लसानियत की बुनियाद पर, मामूली बातों पर बेगुनाह सिंधी नौजवानों का कत्लेआम अगर न रुक सका, तो मैं ये सबको गवाह बना के बताता हूँ कि लसानियत की जब आग फैलती है तो 88, 92, 97 कराची का गवाह है कि सिंधी न पहले कभी मैदान छोड़ के भागे, न अब इस शहर से भागेंगे। तो लिहाजा जितने भी बदमस्त ये गुंडे दहशतगर्द, चाहे वो रहीम शाह हो, चाहे जावेद भट्टी शहीद के कातिल मुदस्सर वाले हो, चाहे उस्मान मल्हा शहीद के कातिल वो बदमस्त मंशात फरोश सिमगलर असले के व्यापारी, वो लोग हो जराइम पेशा, उनको सरेआम हम ये पैगाम देना चाहते हैं कि हाथों में चूड़ियां सिंधियों ने भी नहीं पहनी। ये अगर मीराली अदम तशद्दुद वाली बिरादरी है, पुरअमन मजदूर बिरादरी है, तो इसका मतलब ये नहीं कि आप उठा के नौजवानों को गोलियों से भून देंगे और आप अपने इलाकों में महफूज रहेंगे। तो ये अगर आग उठी, अगर ये नफरत की आग फैली, तो इसकी लपेट में तमाम वो इकाइयां आ जाएंगी जो सिंधियों से नफरत करती हैं, जो सिंधियों को मामूली बात पर गोलियों से छलनी करती हैं। तो आखिर कब तक हम अपने नौजवानों को रोकेंगे? मैंने तो हमेशा अमन, मोहब्बत, प्यार और भाईचारगी की बात की है। हमने लॉ अबाइडिंग सिटीजन की हैसियत से हुब्बुल वतनी का मुजाहरा करते हुए कराची सिंध की दिल, सिंध की सरजमीन, यहाँ पर तमाम इकाइयों को हमने इज्जत और एहतराम से ट्रीट किया हुआ है, लेकिन हमारी मोहब्बत और अदम तशद्दुद वाले पैगाम को हरगिज कमजोरी ना समझा जाए। तो ये आए दिन वाकयात रोनमा होते हैं, हमारे भी नौजवान हैं, उनके भी जज्बात हैं। कभी कोई खुदा न खास्ता कोई अंधाधुंध रद्द-ए-अमल आ जाए तो उसकी लपेट में कितने बेगुनाह मासूम जाने ज़ाया हो सकती है, कभी आपने सोचा है? तो हमने तो बार बार ये कोशिश की है कि हम अपने कांधों पर लाशें भी उठाते और अपने लोगों को तलकीन भी करते पुरअमन रहने की। तो इसका मतलब ये नहीं कि हम कमजोर हैं, इसका मतलब हरगिज ये नहीं कि तुम्हारे पास दरे का, चाइना का टीटी पिस्टल है और हमने हत्ते चूड़ियां पहन के घूम रहे। हरगिज ये नहीं, एक बर्दाश्त की इंतहा होती है, हद होती है, खुदारा उसको किरास ना करने दिया जाए हमें। तो हमने मुतल्लिका हुकाम को अप्रोच किए और लीगल वे में हमने इस्तदा की है कि हमारे इन मासूम लोगों के साथ अकॉर्डिंग टू लॉ एंड मेरिट इंसाफ किया जाए। यहाँ का इलेक्टेड जो रिप्रेजेंटेटिव है उसको हम अपील करते हैं कि आए यहाँ पर, उनके लोग भी बैठे, इनके आंसू पहुँचे और उन हुकाम तक इनकी फरियाद पहुँचाए। तो हमारी इल्तजा है तमाम पुलिस के आला हुकाम से, बिलखुसूस सीएम सिंध से और जितने भी मुतल्लिका अफसरान हैं कि इस कत्ल को सीरियस लिया जाए और इस कत्ल को कराची शहर में सिंधियों का आखिरी कत्ल करके ट्रीट किया जाए। आए दिन ये बेगुनाह लोग यहाँ पर मारे जा रहे हैं और आए दिन हमने इस पे रोना है, इस पे कांधों पे लाशें उठानी है, सिंध के दीगर अजला में लाशें रवाना करनी है और रो पीट के बैठ जाना है। और हर कातिल को वो वारदात हजम हो जाती है क्योंकि कानून कमजोर है। जहाँ पर पुलिस एक इंसानी कीमती जान के ज़िया पर 24 घंटे सुकून की नींद सो रही हो, वहाँ पर तो हर कातिल दंदनाता फिरेगा, हर इलाके में अपनी रियासत कायम करेगा। तो जिसकी जितनी भी गफलत है, जो जिस भी नेग्लिजेंस का मुर्तकिब है, चाहे वो पुलिस वाला हो, चाहे वो तफ्तीशी अफसर हो, तो जिसने भी इस केस में 24 घंटे में कोई गफलत की है, उनका तयन करके उनको डिपार्टमेंटल एक्शन उनके खिलाफ लिया जाए। तो हम
यहाँ पर एक बार फिर अमन की बात कर रहे हैं, एक बार फिर कातिल को कातिल कह रहे हैं, मकतूल को मकतूल कह रहे हैं। तो खुदारा इस शहर में बड़े अरसे बाद पाक रेंजर्स, सिंध रेंजर्स, पाक आर्मी, सिंध पुलिस की काविशों के बाद एक रोशनियां बहाल हुई हैं, अमन बहाल हुआ है कराची में। 2013 सितंबर में जो ऑपरेशन शुरू किया गया, ताहाल उसके नताइज जबरदस्त मुस्बत तरीके के। ऐसा ना हो कि जुबान की बुनियाद पर एक जंग छिड़ जाए और बेगुनाह निहत्ते लोग मरते जाएं। हम हरगिज इस आग को फैलने नहीं देंगे। तो हम यहाँ पर मौजूद है, असां हिन सां ॻाल्हायूं था, जे भाउ सां वाक़ियो छा थियो, हिन जे वालिद सां ॻाल्हायूं था, वहीद हकड़ो साहब आहे, ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि खां पुछूं था त असल हक़ीक़त छा आहे ऐं हीउ मामिलो छो ईअं पेश आयो। चाचा ॿुधायो। भाई इहो मामिलो इहो ईअं ई थियो, बसि हिकिड़ो वीचारो वञे पियो, महिमान आया कि वञी भाॼी वठी अचां, भाॼी वठण जे लाइ वियो आहे, उते दग ते बसि लाहे हिनखे आयो अथनि। हिन जो ॾोह कहिड़ो हुयो? बसि ॾोह त अलाए सिंधी हुयो? हुनखे ख़बर ई न। ॾोह सिंधी आहे? हा न, सिंधी आहे न। ॾोह इहो आहे न? हा न भाउ, इहो ई आहे, ॿियो छा आहे? तव्हां लावारिस हो? ॿियो लावारिस न आहियूं, ॿियो छा आहियूं? लावारिस जो न हुजूं त असां एतिरो ज़ुल्म थिए हा। अच्छा, हे इंसानी जान ज़ाया थी, को पुलिस तारुक वरितो? पुलिस त आयो ई न हिते, बाक़ी छा तारीख़ वरितईं? हाणे पहुतो आहे पुलिस? हाणे त पहुतो आहे, हाणे जहिड़ी सभु कुझु हलियो वियो, पोइ पुलिस पहुतो आहे। तव्हां छा चवंदो था? 3 ॾींहंनि खां वठी करे को पुलिस जो रिएक्शन माने थियो आहे, बिल्कुलु बि न। उहे कातिल बासर आहिनि छा एतिरा? शायदि उन्हनि जो एरिया आहे, हे जमाली ॻोठ सॼो वेंदो आहे सिंधियुनि जो, पर हिते जेको 90% आबादी जेका आहे अफ़गाननि जी आहे। उहे बदमस्त आहिनि, बदमस्त पंहिंजी रियासत क़ाइमु करे वेठा आहिनि। बिल्कुलु। तॾहिं त खुलेआम कंहिं छोकिरे खे, कंहिं मज़लूम खे जेको गोलियूं हणी करे 5 गोलियूं हणी करे क़तल करे वियो न, उहे ॾिसण वारा को पाड़ेसरी का ॻाल्हि मुआड़ को झगड़ो थींदो आहे त उहे ईंदा आहिनि, त छॾछॾा थींदी आहे हिकिड़ी, त उहो त सिस्टम न हुयो न। तव्हांजे साम्हूं कैमराज़ हुयूं, जेके बि छोकिरे खे अहिड़े तरीक़े सां माना क़तल करण जो मक़सदु छा हुयो? छोकिरो त मासूम हो, 20 खां 22 साल हुनजी उमिरि हुई। त हाणे छा मुतालबो आहे? मुतालबो इहो को गिरफ़्तार न थियो आहे? बिल्कुलु बि को हिन वक़्त ताईं कोई बि रेस्पॉन्स असांखे न मिलियो आहे। उन्हनि जा घर बि आहिनि, हर हिकु शइ आहे, न उन्हनि ते रेड थी आहे, न उन्हनि ते तफ़्तीश थी आहे, का ॻाल्हि न थी आहे। तव्हां छा चवंदो था? सर असां हीअ चवंदासीं, असांजी हिकिड़ी गुज़ारिश आहे त कातिल असांजा पकड़िया वञनि। इहा स्पेशल महिरबानी थींदी तव्हांजी, कातिल पकड़िया वञनि, असांखे इंसाफ़ मिले। को तदारुक न थियो आहे? 24-48 कलाक थिया आहिनि, को कुझु बि न थियो आहे। हाणे साहब आयो आहे, तव्हांजे अॻियां वेठो आहे, कल्ह खां वठी FIR कराई आहे। असां 10 बजे आया आहियूं, कोई असांजे गाॾी न आई आहे, कोई पुलिस न आई आहे। महिरबानी। वही साहब तव्हां छा चवंदो था? मूंखे जहिड़ी ख़बर आहे भाउ मुश्ताक बाद जेको बि हाल अहिवाल थींदो आहे तव्हां सां कंदो आहियां शेयर, छोकी भाई वाक़ियो कल्ह थी वियो आहे। असांजे सिंध जो लीडर आहे शमन मीराली साहिबु, हुनजो भाणे जो आहे, पर शमन मीराली जी भाणे जे हिसाब सां नथा ॻाल्हायूं, सिंधी आर्टिस्ट जे बि नथा ॻाल्हायूं, इंसान ज़ात लाइ था ॻाल्हायूं त हिकिड़ो इंसान जो खून थियो आहे। का भित बि रहे थी न कंहिंजी, भाड़ी घर जा भाती विढ़नि था, या पाड़े वारा विढ़नि था, त सॼे थाणे जी पुलिस हिते पहुचंदी आहे, छत पवंदी आहे न घर जी। मां त 2-3 घर ठाहिराया आहिनि, त तव्हां यकीन कयो सॼे थाणे जी पुलिस ईंदी आहे, सिपाही खां वठी ASI ताईं। नाराज़ न थियनि पुलिस जो अमलो, तॾहिं ख़बर पवंदी आहे फलाणे घर ते छत पए थी। हीउ खून थियो आहे यार, हिकिड़ो इंसान ज़ात जो खून थियो आहे। माना हिते इंसान जी का वैल्यू ई कोन्हे। ईअं ॼण जे माना चांहि जे कप में मख कढी करे फिटी करे छॾी, मारणु 4 गोलियूं चवनि था, 5 गोलियूं हुनजे दिमाग़ में अथऊं। ओड़े पाड़े में कंहिं छॾावट न कई आहे। आला ऑफिसरनि खे असां गुज़ारिश कंदासीं। ॿियो असां फनकार माण्हू आहियूं, असां त को कंहिंसां झेड़ो त थी नथो सघे। असां प्यार अमन जा सफ़ीर आहियूं। असां तव्हांजो इहे नाचातियूं हर दौर में थींदियूं रहनि थियूं। पहिरियों बि सिंधी फनकारनि सां इहे मसाला थींदा रहनि था। असां तव्हांखे तव्हां ॾींदा आहियूं, असांजा दोस्त आहियो, असांजी ॻाल्हि मथे पुॼाईंदा आहियो, असांजी ॻाल्हि साईं हुनजा जुड़ ॾींदो। पर हीउ ज़ुल्म थियो आहे सरासर, त माना सॾु करे हुनखे बीहारे करे उन्हनि जे घर में, इहे सम्झो सिंध असांजो घरु आहे, असांजे घर में जो असांखे को मारे वञे यार, इहा वरी ॾुख जहिड़ी ॻाल्हि त माना पोइ तव्हां ॿुधण लाइ कोन्हे। को CM शमन मीराली साहिबु कल्ह राति लाइव वेठो और रुनो आहे, उहो CM खे गुज़ारिश कई अथई, सरदार शाह खे गुज़ारिश कई अथई, सभिनी खे गुज़ारिश कई अथई, त कंहिं तदारुक न कयो आहे। तव्हांखे सुबुह मैसेज कयो, तव्हां मूंखे रिप्लाई ॾिनो, तव्हांजी महिरबानी। तव्हांजी हिकिड़ी फ़ोन ते पुलिस बि पहुती आहे, सभु कुझु थिए पियो। त इहे असांजा जेके CM में असांजा थिया वेठा आहिनि, असांजा वॾा जेके
असां नथा चऊं त उहो असांजी धरकण तव्हांजी बिल्कुलु पहिरियां चीज जेको इंसान ज़ात लाइ त कनि त इंसान जो हिकिड़ो क़तलु थियो आहे, हिकिड़े माउ जे पुट जो क़तलु थियो आहे, हिकिड़े पीउ जे पुट जो क़तलु थियो आहे, हिकिड़ो तुख़ुम ख़तमु थियो आहे। इहो मन एॾी नाजाइज़ियूं थियनि थियूं। SHO साहब, आप इस इलाके से 4 मिनट की ड्राइव पर थाना है आपका, मैक्सिमम 5 मिनट की, तो आपको कब इत्तला मिली इस मर्डर की महबूब इलाही साहब? कल तकरीबन 2:30 के करीब इत्तला थोड़ा लाउडली बात करें। हुआ जो है वो तकरीबन 2 बजे का है, उससे तकरीबन 15-20-30 मिनट के बाद इत्तला मिली है। तो उसके फौरी बाद जो है डेड बॉडी जो है वो फायर की हमारी आई थी मौके पर, डेड बॉडी की वहाँ से रिमूव करवाई है। फौरी बाद ये भाई साहब जो है ये थाने पहुँच गए और इनको साथ लेके पूरा प्रोसेस जो है अब्बासी शहीद हॉस्पिटल से 74 का पोस्टमार्टम का वो 10 बजे तक तकरीबन रात को कंप्लीट हुआ है। महबूब साहब, मैं 20 साल से क्राइम रिपोर्टर हूँ कराची में, तो क्या एक मर्डर होता है आपकी पूरी नफरी अस्पताल चली जाती है? 150 से ज़ायद आपके एहलकार हैं, सब इंस्पेक्टर हैं, एएसआई हैं, इतनी मोबाइल हैं। यहाँ पर अगर कच्ची आबादियों में कोई दीवार बनाता है 120 गज या 60 गज पे, तो पूरी नफरी 5 मिनट में रेस्क्यू करती पहुँच जाती है, क्योंकि उनका अपना सिस्टम होता है। तो आपकी ये जस्टिफिकेशन क्या काबिल कबूल है कि पूरा थाना आपका इसके साथ इतनी हमदर्दी थी कि अस्पताल चला गया? कातलों के पीछे जाना चाहिए था आपको SHO साहब। जिस स्टाफ की ड्यूटी लगाई थी वो स्टाफ उसके साथ गया है। बाकी यहाँ पर मैंने अपनी इंफॉर्मेशन कलेक्ट कर ली थी, वकूआ के बाद वो लोग गायब हो गए थे। यहाँ पर मौजूद नहीं। गायब नहीं हुए थे, कातलों को गायब किया गया है, सहूलतकारी आपके थाने ने की है। अगर फर्स्ट इमीडिएट रेस्पॉन्ड करते, आप पहुंच जाते, तो उनको कार्डन ऑफ करके गिरफ्तार किया जा सकता था। के फौरी बाद जो है वो यहाँ से डिसअपियर हो गए। आपने डिसअपियर करवाया पुलिस ने उनको, आपके सामने लवाकिन कह रहे हैं कि SHO साहब या कोई अमला नहीं पहुंचा यहाँ पर। अभी आप क्यों पहुंचे? क्योंकि मुश्ताक सरकी ने DIG साहब से, SSP साहब से बात की। सबसे पहले रेस्पॉन्स ही 15 की पुलिस ने दिया है। पुलिस आप कब आए इनके पास? इस मकाम पर कब बैठे आप? कल भी नहीं, इस गली में, इस घर पे कब बैठे आप? आज आपके सामने बैठे। आज क्यों बैठे? ये आपका फर्ज था। आप 1 घंटे के अंदर रेस्पॉन्स करते, CCTV कलेक्ट करते, मशकूक अफराद को गिरफ्तार करते, प्रॉपर्टी रिकवर करते। आपने कुछ नहीं किया। इवन उसका जो बूढ़ा बाप है जो आपके सामने दोया दे रहा है कि पुलिस ने पूछा तक नहीं, मतलब कि एक जानवर मर गया। सारा कल पूरा दिन प्रोसेस कंप्लीट करवाया। प्लस यानी एक थाने का ये काम है कि एक मर्डर होता है, पूरा थाना अस्पताल इंगेज होगा। बाद हमने इंफॉर्मेशन भी कलेक्ट की है, घर इनके बंद। आप मुद्दई के पास क्यों नहीं आए? आपका फर्ज है। दिस इज द पार्ट ऑफ योर ड्यूटी। यू हैव टेकन द रेस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट कॉमन सिटीजंस लिविंग इन योर जुडिक्शन। आप इतने सीनियर हैं, क्या आप अपनी गफलत को तस्लीम करते हैं कि लवाहिक इनके पास नहीं है? आप इसमें मेरी कोई गफलत नहीं है। क्यों नहीं है? 24 घंटे के बाद जब मुश्ताक सर के आप पैर आके बैठे, क्या ये कोई जानवर था? मवेशी मंडी का जो कत्ल हुआ, आपको एक असर नहीं हुआ? लवाकिन के पास हमने आना था। क्यों नहीं आए जब आना था? हमारी मीटिंग थी, वहाँ चले गए। आप पूरी रात गुजर गई। कल 2 बजे दिन का वकूआ है SHO साहब। 10 बजे तो रात को फारिग हुए, फिर दीगर मंडी की तो आपकी तरजीहात में एक इंसानी जान का मर्डर नहीं शामिल था? बाकी मीटिंग अहम थी आपकी? मंडी लगा ना, मंडी तो माल मिले तो नहीं, आप रात आपकी 4 मोबाइल हैं, मंडी में जो जानवर लेके आते हैं उनसे तो कलेक्शन हो रही थी रोस्तों में रोड पे। आप इल्जाम तराशी कर रहे हैं। तो आप खुद कह रहे हैं कि कल से मैं मीटिंग्स में हूँ। नहीं, कल से मीटिंग में नहीं, मैंने कहा 10 बजे तक प्रोसेस। कल 2 बजे का SHO साहब वकूआ है। सुने, 2 बजे का वकूआ। देखिए, मैं कोई इल्जाम तराशी नहीं करा, जमीनी हकायक पे बात कर रहा हूँ कि कल दोपहर 2 बजे का वकूआ है। आज आप शाम 4 बजे इनके पास बैठे, 6 बजे इनके पास बैठे। ने पूरा प्रोसेस भी कराया। आप SHO साहब हैं, पुलिस से हम नहीं बात कर रहे हैं, आप जिम्मेदार हैं इलाके के। आज मुझे टाइम मिला तो मैं आप आ गया हूँ। आपका टाइम बड़ा कीमती है, आपकी बड़ी मेहरबानी, आपको टाइम मिला, आपको एहसास हुआ कोई बंदा कत्ल हुआ है और आपके SSP साहब ने आपको कॉल की। आपको कहा गया कि मुश्ताक सरकी से राब्ता करें, क्योंकि मुश्ताक सरकी उस निहत्ते बेगुनाह मकतूल की आवाज़ उठाने उसकी गली में पहुंच रहा है। तो आप पहुंच गए, क्योंकि मुश्ताक सर की वेल कनेक्टेड है, वो ऊपर अप्रोच करता है। ये जो बाबर मीर अली के वालदेन हैं, भाई हैं, इनकी अप्रोच तो थाने तक नहीं। और आपने बाकी 2 दिन भी नहीं आना था अगर मैं आज ना आता तो। नहीं, हमने आना था, क्यों नहीं आना था? हमने कब आना था यार? करवाना था।
हमने आना था, हम सर कल 2 बजे दोपहर का वक्त है, अब आप 28 घंटे के बाद आए, 5 मिनट की ड्राइव पर, सोराबकोट थाना है जमाली गोट से 5 मिनट की ड्राइव पर हमने आना था, हम आ गए हैं। पहले कल आना था तो क्यों नहीं है? मेरा सवाल सिंपल है आपसे। मेरी पुलिस ने तो काम सारा प्रोसेस मुकम्मल कर आपकी पुलिस नहीं है, सिंध हुकूमत की पुलिस है, महकमा दाखिला की पुलिस है, आपकी औताक जागीर नहीं है एसओ साहब, वो उनका फर्ज है, ये आपका भी फर्ज था। आपको आना चाहिए था, इनको रिलीफ देना चाहिए था, इनके आंसू पहुंचने चाहिए थे। आप नहीं आए, 28 घंटे बाद आए। अब आप बताएं कि इनको क्या आप यकीन दहानी कराना चाह रहे हैं? इंशाल्लाह प्रार्थना हो जाता है। अब तो भाग गए वाना वजीरिस्तान, जब गिरफ्तार करना था आपने नहीं किया। तव्हां पवार साहब SIO आयो, जांच जा SHO आयो, सोराबकोट थाणे जा, तव्हांजो छा फर्ज़ हुयो ऐं छा फर्ज़ निभायो तव्हां? असां वटि भॼन राति FIR थी आहे। FIR खां पहिरीं तफ़्तीश जी इन्वेस्टिगेशन नफ़री कठ हुई वक़ूअ ते, राति जी FIR थी आहे। मां मुदईन सां मिलियो आहियां, वेठा आहिनि हिते मौजूदु आहियां साम्हूं। उन खां पोइ सुबुह जो मां IO ड्यूटी लॻाई त सुबुह जो सवेल जेके वक़ूअ ते खोल मिलिया असांखे, उहे खोल सुबुह सां हलियो फौरन जे खणी जेके 24 कलाकनि में जमा कराइणा आहिनि, उहो हुते जमा कराए वापसि अची आयो। सुबुह असां मीटिंग ते आयासीं, वापसि वक़ूअ ते आहियूं। पवार साहब तव्हां जांच ऑफिसर आहियो, SHO इन्वेस्टिगेशन आहियो, SIO आहियो, हिकिड़ी चेक बाउंस थींदी आहे 2 लख जी, उनजी जेका 489 में F में FIR थींदी आहे, त तव्हां FIR कटण खां पहिरियों जवाबदार जंहिंखे 2 लख ॾियणा हूंदा आहिनि, मुदई तव्हां सां गॾु हलंदो आहे, तव्हां मुराद जेका तफ़्तीशी पुलिस आहे, तव्हांजो स्पेसिफिक मां सोराबकोट जी ॻाल्हि नथो कयां, त चेक बाउंस जे FIR ते पुलिस नफ़री पहिरियों जवाबदार खे ॿधण ईंदी आहे। त 302 क़तल ॾींहुं ॾिठे जो कराची शहर में सोराबकोट थाणे जी 5 मिनट जी ड्राइव ते सरेआम गोलियूं हलनि थियूं। इलाके जी पुलिस गायब आहे, ऑपरेशन पुलिस गायब आहे, तफ़्तीशी पुलिस गायब आहे। 26 कलाक 28 कलाक गुज़रण खां पोइ बि असां तॾहिं ते वेठा आहियूं। असां का बि कामयाबी, का बि अचीवमेंट, का बि एक्टिविटी पुलिस जी या आउटकम डिस्कस नथा करे सघूं। सिर्फ़ु खोल हथ कया जेके पाड़े वारनि कया। स्पॉट ते तव्हां विज़िट कई, फ़र्द ठाहियो जेके पाड़े वारनि जे मदद सां थियो। तव्हांजी का एफर्ट आहे अहिड़ी जेका असां ॿुधाए सघूं सॼी दुनिया खे त हिकिड़ो बेगुनाह सिंधी नौजवान क़तल थियो ऐं इलाइक़े जी पुलिस हे तारुक वठी टाइमली एक्शन वरितो आहे? कुझु भाईजान असांजा मुकमिल एफर्ट्स आहिनि, इन्वेस्टिगेशन पुलिस, ऑपरेशन पुलिस मुकमिल कल्ह खां वठी इन ते लॻल आहे। ऑपरेशन पुलिस वारो तव्हांजे साम्हूं वेठो आहे, 28 कलाकनि खां पोइ वेठो आहे। न कल्ह बि मुकमिल हुया ऑपरेशन इन्वेस्टिगेशन, मुकमिल जे घर ते बि चेक लॻायो हुओ, राति खां बि हुया। पोइ भला ही वज़ीरिस्तान जो इलाइक़ो आहे, पहाड़ू आहिनि, कातिल भॼी वियो, जेकॾहिं तव्हां लॻल बि आहियो फौरी तौर ते, को शकी गिरफ़्तार थियो, को शकी गिरफ़्तार थियो, को सहूलतकार गिरफ़्तार थियो, को CDR कढी वरितो, को हुनजो वेझो माण्हू जंहिं हिन में मुआवनत कई हुजे, को ॿधो थो माण्हू? सभु ॿधंदासीं, अलाह जो हुकुम सां इंशाल्लाह। मालिक मुदई निशानदेही कंदा, असांखे 100% ॿधंदासीं, हिन में कोई लचक न आहे, न ॿधंदासीं। जंहिं ते मालिक निशानदेही कंदा, हे असांजे ॾोहारी, असां हुनखे बिल्कुलु ॿधंदासीं, कोई इन्वेस्टिगेशन कंदासीं। तव्हां हिन सां भरपूर ताउन कंदा? बिल्कुल कंदासीं, 100% कंदासीं। महबूब साहब, अक्सर ये होता है कि SHO ऑपरेशन FIR के बाद लाताल्लुक बन जाता है, क्या आप इनके साथ फिर भी ताउन करेंगे, इनको मुआवनत देंगे या इन्वेस्टिगेशन पुलिस को जो भी इनको नफरी चाहिए? दोस्तों, ही तव्हां सभु जो मौक़िफ़ ॿुधो जेको मुदई आहे, यानी उनजो भाउ आमिर शहीद बाबर मीराली जो या उनजो वालिद साहब आहे, उनजो तव्हां मौक़िफ़ ॿुधो त काल मंझंदि जो 2 बजे इहो वाक़ियो पेश आयो आहे, यानी ॾींहुं ॾिठे जो गोलियुनि जो खाज बणायो वियो आहे हिननि जे गभरू नौजवान खे 23 सालनि जे। ऐं उन खां पोइ 5 मिनट जी जेको आहे मुफ़ासिले ते ही थाणो सोराबकोट आहे। तव्हां हिन इलाइक़े जी हद में किथे बि 2 ब्लॉक लाइ दीवार ठाहियो त सॼी पुलिस नफ़री पहुची वेंदी आहे, पर हिकिड़ो क़तल थियो आहे ऐं सॼे इलाइक़े खे ख़बर आहे, पर 28 कलाकनि खां बाद पुलिस खे होश आयो आहे त हिन इलाइक़े में पहुचणो आहे ऐं हिन मालिकनि सां मिलणो आहे। SHO खां वठी जेके बि आला अख़्तियारियूं आहिनि, उनजो फ़र्ज़ु हुजणु घुरिजे त जेको बि वाक़ियो पेश अचे थो, फौरी तौर ते जेका एग्रीव्ड पार्टी आहे, यानी जेका सोगवार आहे, जंहिंजो माण्हू कुसिजी चुको आहे, उनखे रिलीफ ॾियण जे लाइ उते पहुचनि। पर असांजी कराची पुलिस इन जी तरजीहात में शामिल कुझु ॿियूं शयूं आहिनि। इन्हनि जे वेस्टेड इंट्रस्ट जे कॾहिं डिस्कस कबो त हुते फिंगर क्रॉस एफर्ट्स वठंदा आहिनि,
जेकॾहिं का लैंड ग्रैबिंग कराइणी हुजे या ॿिया मामला हुजनि या हिते को सिंधी कुकड़ बि चोराए कराची जे कंहिं बि थाणे जद में त हुन जा मिट माइट सोट मासात पुफाट इवन माल मवेशी बि ॿधी ईंदा आहिनि थाणनि ते। पर ही पठान जेके आहिनि पख्तून जेके बदकिस्मत जा कातिल आहिनि उहे एतिरा त बासर आहिनि जो हिन सोराबकोट थाणे जा अख जा तारा आहिनि। हू जीअं वणनि वाना वज़ीरिस्तान फाटा वारो निज़ाम सिंध जी दिलि कराची में लागू कयूं वेठा आहिनि। ही उज़्बेक अॻवानी अनडॉक्यूमेंटेड माण्हू आहिनि जिन जो को शिनाख्ती कार्ड न आहे, जिन जी का आइडेंटिटी अलामत न आहे डॉक्यूमेंटेड। उहे माण्हू थाणे जे 5 मिंटनि जे फ़ासिले ते पंहिंजी रियासत अंदरि रियासत क़ाइमु करे बाबर मीराली जहिड़े नौजवाननि खे बेगुनाह सरेआम गोलियुनि जो खाज बणाए क़तल करे पुलिस खे नियापो था ॾियनि त असां ॾिसो हिन इलाइक़े जा गुंडा आहियूं। ऐं पुलिस वेचारी मीटिंग में मसरूफ़ आहे, पुलिस इस्पताल में मसरूफ़ आहे, पुलिस पंहिंजी चेकिंग में मसरूफ़ आहे। छाकाणि त बाबर मीराली लावारिस आहे, उन जो को माइट पुलिस में न आहे, उन जो को सियासत में न आहे, को PTI पीपुल्स पार्टी में न आहे, कंहिं बि फोरम ते उन जो को वारिस न आहे। उन जो वारिस आहे त सिंध में नाले वारो फ़नकार जेको हमेशह अमन जी मोहबत जी ॻाल्हि कंदो आहे शमन अरी मीराली आहे, जेको बि ॿाॾाए थो सोशल मीडिया ते पर को बि तारुक न वरितो आहे त ही हिन जो वालिद आहे। हाणे हिन खां पुछूं था जेका पुलिस ख़ातिरी कराई आहे साईं तव्हां हुन मां मुतमिन आहियो? हाणे जेका ख़ातिरी पुलिस कराई आहे त कातिल ॿधंदासीं, तव्हां मुतमिन आहियो? कातिल ॿधनि न साईं, मां बि पोइ मुतमिन आहियां। न कंदा त पोइ चवंदासीं बसि हे बि वता अथनि हिननि बि पैसा, माना पोइ क़तल ज़ाया थी वियो, माना बेगुनाह बसि फबी वियो हुन कातिल खे। बसि उन्ही खे फबी वेंदो। अच्छा हाणे तव्हांखे को ख़तरो आहे ॿियो हिते ख़तरो आहे? खतरो त इहो आहे, ज़ाहिरी ज़रूर आहे, खतरो कीअं न आहे। तव्हां छा चवंदो साईं? खतरो आहे वॾो सिंध, असां सिंधी जा हक़, असां हक़ मालिक हक़ी उहे ॾियारी था कुसनि। जेको बुलूक लॻे उते 5 मिंट 5 मिंटनि में पुलिस अचे थी। हिकिड़ो वञे जवान ॿियो अची वञे, ॿियो वञे टियों अची वञे। जेके अॻवानी मुल्क दुश्मन, असांजे मुल्क जा दुश्मन, वॾे में वॾो पठान ॿियो को बि न आहे। ऐं हक़ धरती सिंध जेको आहे ॿिए कंहिंजो हक़ बि न आहे। हे वॾो ग़लति आहे, कनि पठान जी वॾी मनमानी आहे, एतिरी मनमानी आहे पठान जी कंहिंजी बि न आहे। पठाननि जी एॾी बदमाशी जो कंहिंजी बि न आहे। एॾी बदमाशी सरेआम असांजा बचा थी नौजवाननि खे बीहारे गोलियूं था आणनि हिते को कोसे हज़ार कंहिंखे जुरत नथी रहे हुन सां ॻाल्हाए। पुलिस खे हूअं पुलिस खे तव्हां हिते 500 पुलूक लारा त 8 मोबाइल ईंदियूं 20 रुपए खां उते अचनि था। बाक़ी त सिंधियुनि खे ॻोल्हे मारनि त हे उथनि ई न जागनि ई न। ऐं सिंधियुनि जे माण्हू त यार सिंधियुनि खे फुरनि, 48 सिंधियुनि जा न्याणियुनि खे फुरनि। पुलिस हे असांजी सिंध धरती जा न्याणियुनि खे फुरनि। हिते रुगो सिंधियुनि सां बदमाशी जानी वाणी असांखे अक़लियत में तब्दील था कनि। चवंदा निकिरनि जीअं सिंधी निकिरनि। हिते वाना वज़ीरिस्तान पैदा कयूं, हिते अफ़गानिस्तान काबुल जा माण्हू उहे असां ते बदमाशी कई लागू वेठा आहिनि। छो? धरती असांजी, पघारूं असांजूं खाओ, धरती असांजी कमाई खाओ। सिंध मां बि रवैयो खाईंदा आहियो, तव्हां काथो खाईंदा आहियो? माना हे बेगुनाह हे को तदारद ई कान्हे हिन वटि। काश हे छा कंदा? कुझु बि न कंदा। को कातिल गिरफ़्तार न थींदो? अच्छा तव्हांखे तहफ़ुज़ बि न ॾींदी पुलिस? पुलिस छाजी ॾींदी? हिते सिंधी पाण जागो, पाण हथियार रखो घरनि में, कुझु बि न थींदो। क़ुर ते तव्हांखे घर घर करे मारींदा। हे अॼु हिकिड़ो मारियो, अॻे रांझाणी मारियो, ॻोल्हे हे सरकी केतिरो तव्हां कढूं थो। उथो जागो, कुझु न थींदो। हिन पुलिस जे हथ में थोरा ई आहे, कुझु न थींदो। हे ॻोल्हे असांजे नौजवान मारनि, नौजवान भेणा अफ़गानी था राति जो गुज़रो। सिंधी को कॾहिं बि बेगैरत थींदो फुरींदो न माई को। अफ़गानी लाहे सिंधी जी माइन को राति जो फुरनि। हे अफ़गानी एॾी बदमाशी पुलिस खे ख़बर न आहे। अच्छा ठीक आहे।